कराची में भी सिंध एक्शन कमेटी के अॻुवाणनि पारां कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड बैनर कयल हुआ जंहिं ते मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुआ ऐं क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ छिती नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि एजाज़ सामटियो, मुनीर मंगसी, एडवोकेट सदाकत गोरड़ ऐं ॿिनि सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो था ज़ाहिर कया अञा असांजा 37 जेके नौजवान आहिनि उहे अञा ताईं गुम आहिनि। असां सम्झूं था त हीअ बर्बरियता, हीअ ॾाढ आहे, हीअ ज़ुल्म आहे ऐं इन सॼे ॾाढ जे पोयां पीपुल्स पार्टी बीठी आहे। पीपुल्स पार्टी खे यादि रखणु खपे ऐं अॼु असां तव्हांखे वाज़े उनखे मैसेज ॾियणु चाहियूं था त सिंध एक्शन कमेटी कंहिं बि सूरत में जेके तव्हां दलाली जो किरदारु अदा करे सिंध जूं ज़मीनूं विकिरो कयूं जेसिताईं वापसि नथा कयो, कैंसिल नथा कयो, जदोजहद जारी रहंदी ऐं अॻुवाण सां कूड़ा केस ख़तमु कयो। जेके बि एफआईआरूं तव्हां कटियूं, जिन माण्हुनि खे तव्हां नॉमिनेट कयो आहे उहे एफआईआरूं तव्हां ख़तमु कयो ऐं गिरफ़्तार जिस्कम जी सॼी मर्कज़ी पार्टी ऐं ॿिया जेके बि सियासी कारकुन जेके न बरोमर सियासी कारकुन गिरफ़्तार कया उन्हनि खे आज़ादु कयो। उन हवाले सां अॼु सिंध एक्शन कमेटी तरफ़ां सॼी सिंध में एहतिजाज सॾो ऐं यकीनन हीअ स्ट्रगल हाणे जारी रहंदी जेसि ताईं असां ॿाहिरियां टाउन जा हितां तॾहिं नथा कयूं, मलक रियाज़ खे सिंध नथा छॾायूं, तेसिताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। असीं सम्झूं था त हीअ तव्हां हिकु एफआईआर 5/18 एफआईआर को मसइलो कोन्हे को, अञा एफआईआर तव्हां कढो, जेल भरियो, तारीख़ हलायो। क़ौमी कारकुन ही सिंध एक्शन कमेटी जा कारकुन ही सिंध धरती धणी जेको आहे त उनमें पंहिंजो पूरो पार्टिसिपेट कंदा, तव्हांजा पूरा जेल भरींदा, पर पंहिंजे मुतालबे तां सिंध जी ख़ुशहाली आज प्यारे मुतालबे तां सिंध जे वालार वारे मुतालबे तां जेका धारनि जी थी रही आहे, सिंध में धारनि खे जेका आबाद करे हिते जेका सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण वारे मुतालबे तां असां कॾहिं बि हथ न खणंदासीं ऐं असां कामयाबु थियूं पिया ऐं सिंध सॼी असां सां गॾु आहे। हीअ जेका हुकूमत आहे, जेका हीअ ज़रदारी जो पार्टनर मलक रियाज़ जो पार्टनर ज़रदारी आहे, उन्हनि जे मथां मलामत थी रही आहे ऐं असीं सम्झूं था त हीअ एफआईआरूं असां लाइ कुझु बि कोन्हनि, हीअ असांजे लाइ ज़ेवर आहिनि ऐं असीं जेको आहे ज़ेवरनि जी हिननि खे पाईंदासीं। सिंध जा वारस जागियन सिंध जा वारस पंहिंजी मालिकी कंदा, सदाब जे मारूड़नि जे लाइ लखे अची गॾु थिया आहिनि। कराची त उन्हनि जी दिलि आहे, कराची सिंध जी माउ आहे, कराची सिंध आहे। तंहिं करे इहो ज़हन मां मलिक रियाज़ हुन जा वाटा कढी छॾनि त असां को केसनि काढी ॾींदासीं, असां को जेलुनि काढी ॾींदासीं, असां को भाई काढी ॾींदासीं, असां पंहिंजी जदोजहद जिन अखबारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असां बैरिया टाउन जे ख़िलाफ़ पुरअमन एहतिजाज था कयूं त उन में इन्हनि जेके गिरफ़्तारियूं कयूं उन जेके केस था कनि इहे सफ़ा गैर क़ानूनी, हिननि खे आज़ादु कयो वञे, इहे केस ख़तमु कया वञनि। शिकार थी चुकी है। हिकु त धरती असांजी जेको सिंध वतन आहे, धरती आहे, उन ते गैर कानूनी तौर ते कब्ज़ा कराए, वालार कराए, उते लखनि ऐं करोड़नि जी तादाद में घरनि खे आबाद करण लाइ ही मेगा स्कीमूं बैरा टाउन जे नाले में, DHA जे नाले में, ज़ुल्फ़ाराबाद जे नाले में ऐं ॿियनि अहिड़ियुनि ख़तरनाक रिथाउनि जे नाले में, तरक़ी जे नाले में इहे रिथाऊं क़ाइमु करे मक़ामी माण्हुनि खे लॾाइण जी साज़िश कई वई, जंहिंजे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी तरफ़ां 6 जून ते लखे सिंधियुनि उन शइ खे रद्द कयो ऐं रेफरेंडम जे ज़रिए ॿुधायो त असां कंहिं बि रीत जेको आहे इहा साज़िश कामयाबु थियणु न ॾींदासीं। त उहो कामयाबु जेको लखे माण्हुनि जो जेको धरणो हो उन खां रियासत ऐं मलक रियाज़ ऐं बैरा टाउन इंतिज़ामिया मोकिलाइजी उते हथ वठी पंहिंजनि मिल्कियतुनि खे, पंहिंजनि घरनि खे, बिल्डिंगुनि खे बाहियूं ॾेई क़ौमी कारकुननि ते निर्माण ते वरितो वियो ऐं बाक़ी जेके 120 जेके माण्हू हुया उन्हनि खे जेको आहे जेल कस्टडी जेसी कयो वियो। बाक़ी असां वकील बिरादरी हिन सां गॾु आहियूं ऐं इनशाला आख़िरी दम ते हिन सां गॾु हूंदासीं, हिन खे आज़ादु कराईंदा रहंदासीं।